विरया कुमारी ही कौम घुरे थी विरया कुमारी ही माँ घुरे थी विरया कुमारी ही माँ घुरे थी विरया कुमारी ही भेड़ घुरे थी विरया कुमारी ही भाव घुरे थो विरया कुमारी ही पीउ घुरे थो विरया कुमारी ही सिंध घुरे थी विरया कुमारी विरया कुमारी खे विरया कुमारी खे विरया कुमारी खे ही सिंध घुरे थी विरया कुमारी खे जो जड़ मकान वा नमो जी जड़ ही धरती आ नमो जो आसमान वा नमो जी जड़ ही धरती आ नमो जो आसमान वा जड़ हुजा तारीख़ जे मां लाश जो मेरो कफन जला वतन मां कीअं रहां जला वतन। अॼु असीं हिन एहतजाजी रैली में जेका शहीद बल्कीस चाडियो ऑर्गेनाइजेशन ऐं वतन पाकिस्तान अमन फोर्स जे थोड़ो हीअं अचो साथ ऐं तावन सां ऑर्गेनाइज थी आहे जंहिंमें प्रिया कुमारी जेका धरती जी जाइ अगवा थी वई आहे उन जे बाजियाबी जे लाइ अॼु असां प्रेस क्लब हैदराबाद में तारीख़ 30 मार्च 2024 ऐं रमज़ान शरीफ़ जी 19 तारीख़ 1445 ते तव्हां ऐं असां हिते गॾिजी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहियूं। साथियो पाकिस्तान हिकु एटमी मुल्क आहे जंहिं वटि एटम आहे ऐं पाकिस्तान फौज जी जेका बजट आहे उहा 2000 खरब रुपया आहे। पाकिस्तान फौज जी बजट जेका ऑफिशियल आहे अनऑफिशियल त अलाए केतिरी आहे पर जेका ऑफिशियल बजट आहे पाकिस्तान फौज जी उहा 2000 खरब रुपया आहे। सिंध पुलिस जी बजट 26 खरब 25 अरब ऐं 90 करोड़ रुपया आहे। ऐं सिंध में जेका रेंजर्स तव्हां अमन अमान जे लाइ घुराई आहे उन जी बजट 26 अरब रुपया आहे। हाणे एतिरी बजट जेका लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ ते ख़र्च थी थिए उहा पैसा जेके ख़र्च था थियनि माण्हुनि खे तव्हां जियापो न ॾेई सघो माण्हुनि जे ज़िंदगियुनि खे तव्हां महफ़ूज़ न बनाए सघो माण्हू अगवा थी वञनि उन्हनि खे जो तहफ़ुज़ तव्हां न करे सघो ऐं तव्हांखे ख़बर आहे ऐं असां सम्झूं था त ही हिकु मनसूबा बंदी तहत हिकु प्लानिंग जे तहत सिंध धरती जे असुल जावन खे सिंध धरती जे असुल मालिकनि खे सिंध जे फर्ज़ंदनि खे सिंध जे नारियुनि खे अगवा करे उन्हनि जे लाइ हीअ धरती तंग कई थी वञे त जीअं उहे माण्हू हिन धरती तां निकिरी हलिया वञनि। मूंखे मूंसां गॾु पढ़ंदड़ दोस्त जेको सिंध यूनिवर्सिटी में MPA मूंसां गॾु कई उन जी चंद ॾींहं अॻु में फोन आई मुड़े वीर कुमार जी त यार पाण गॾु पढ़िया हुयासीं। वीर कुमार चयो त धाड़ेल असांखे एतिरो तंग कयो आहे जो असां हाणे हिन धरती तां शिफ्ट थियण जे लाइ सोचे रहिया आहियूं। मास्टर चंद्र चयो हुयो त मूंखे 2 दफ़ा मौत आयो। हिकिड़ो दफ़ो जॾहिं मूं धरती छॾी हुई सिंध ऐं ॿियो जॾहिं हिंदुस्तान जे धरती ते मुंहिंजो साहु कब्ज़ थियो। हिन धरती सां मोहबत करण वारनि माण्हुनि खे इहो अज़ाब ॾिनो थो वञे। धरती सां सचाई जे रिश्ते खे निभाइण वारनि जे लाइ ही अज़ाब घर ठाहिया विया आहिनि। असां अॼु मुतालबो था करियूं पाकिस्तान जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खां सिंध जे चीफ जस्टिस
मोहतरम अकील अब्बासी खां, सिंध जे वज़ीर आला मुराद अली शाह खां, सिंध जे वज़ीर दाख़िला ज़ियाउल हसन लचार खां, पाकिस्तान जे सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी खां, सिंध जे सॼे निज़ाम खे हलाईंदड़ फरियाल ताक़ुर साहिब खां, पाकिस्तान जे आर्मी चीफ हाफ़िज़ जनरल आसिम मुनीर खां ऐं दुनिया जे उन्हनि सभिनी क़ुवतुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त असां सिंध वासी हिन पंहिंजे धरती ते ग़ैर महफ़ूज़ आहियूं। असां सिंध जा जावा हिन धरती ते ग़ुलाम आहियूं। असां ग़ुलामी जे पिछोड़ में फाथल आहियूं। असांजे बुनियादी हक़नि खे तलब कयो वियो आहे। असांजा बुनियादी हक़ मुअत्तिल आहिनि। असांजो आइन असांजे तहफ़्फ़ुज़ करण में नाकाम वियो आहे। असांजो 73 जो आइन जेको बराबरी जे बुनियादनि ते क़ौम जे वजूद जे जो इनकारी कोन हुयो, पर उन इक़रार कयो हुयो त हिन क़ौम हिन मुल्क में क़ौमूं रहंदियूं, पर असांजे क़ौमुनि जो वजूद जो इनकार कयो थो वञे। असांखे क़ैद रखी करे असांजे ज़ुबानुनि ते ताला हणी करे प्रिया कुमारी जहिड़ी मासूम न्याणी खे तव्हां अगवा करायो आहे। अरे बाबा, शिकारपुर जा धाड़ेल एतिरा ताक़तवर कोन्हनि, जैकबाबाद जा धाड़ेल एतिरा ताक़तवर कोन्हनि, कश्मीर कंदाकोट जा धाड़ेल एतिरा ताक़तवर कोन्हनि, कोटकी जा धाड़ेल एतिरा ताक़तवर कोन्हनि, पर हितों जा सरदार, हितों जा जागीरदार, हितों जा वडेरा, हितों जा MNA, हितों जा सेनेटर, हितों जा FTA हुननि जा मुहाफ़िज़ आहिनि। तंहिंजे करे असांजी मासूम न्याणियूं अगवा थियूं थियनि। प्रिया कुमारी बि उन हिकु कड़ी जो हिकिड़ो तसलसल आहे। असां अॼु हिन प्लेटफॉर्म तां हिन मोहर रमज़ान शरीफ़ जे मुक़दस महीने में कसम था करूं, प्रिया कुमारी, तुंहिंजी इज़त जो, तुंहिंजी अज़मत जो, तुंहिंजे लज जो, तुंहिंजी गैरत जो, त जेसि ताईं असांजे सिर में साहु आहे, निड़ी में साहु आहे, तुंहिंजे आज़ादी ताईं जंग कंदासीं, विढ़ंदासीं ऐं लड़ंदासीं। इहो असांजो ईमान।